सत्संग की आधी घड़ी, सत्संग की आधी घड़ी, तप के बरस हजार, तप के बरस हजार। अध घड़ी यानी घणा मिनट थिया? 12 मिनट। 1000 साल तपस्या जा, वो भी पार ना है। वो भी सत्संग की महिमा वधिक है। छो जो सत्संग बिना मानू बदल जंदो ना है। हाँ, सत्संग में मानू बदल जी वेंदो। थोड़ी सी देर जो भी सत्संग न मानू के पलटे छॾिजो आहे, भगवान सां मिलाए छॾिजो। चो हरे राम। एकड़ा पी पुट बढ़िया रोज चोरी कंदा हा, पेशेवर चोर हुया, सुठो बढ़िया चोरीअ में उन्हनि जो जस हूंदो, पीढ़ी दर पीढ़ी चोरी कंदा हा। त उनखे 3 नियम ॿुधाई पंहिंजे पुट खे, पुट ॾिस हिकिड़ी ॻाल्हि थी, कॾहिं बि चोरी करण वञे त देर सां वञा राति जो। तॾहिं पुराणो ज़मानो हूंदो न, मोबाइल में हलाईंदा माण्हू चोरी। हाणे त वीचारा चोरनि जे लाइ मुसीबत थी वई आहे, जॾहिं को मोबाइल आई आहे। ऐं हे सभु आया आहिनि केरु, जेके घोरालू घुमंदा आहिनि गाॾियूं खणी, राति जो 2-2 बजे खाराइण ईंदा आहिनि घर में, पैसा ॾेई करे छा छा घुराईंदा आहिनि। इहे जेके कंपनियूं खुलियूं हा न, हा, जोमेटो, टोमेटो, सोमेटो, खोमेटो, इहे सभु वीचारनि चोरनि जी वाट लॻी वई आहे। त पुराणे ज़माने जी ॻाल्हि आहे त पंहिंजे पुट खे सम्झाई, ॿुध पुट, कॾहिं बि चोरी करण वञे सॼे शरीर खे तेल लॻाए। अरे बाबा तेल छो? ये कोई पकड़ींदे त तेल ई हथ में ईंदुसि, तुंहिंजो खेल थी वेंदो हा न। कारो रंग करे वञा, छो? अंधेरे में नज़र न ईंदी। अच्छा। ऐं ॿी ॻाल्हि आहे, ॿुध, असुर खां पहिरियों और राति जो 12 खां पोइ। ईअं छो बाबा? असुर ऐं बाब, ये संत महात्मा ये सभु जागी वेंदा आहिनि, जय गोपाल थी वेंदो, पकड़जी वेंदो। अच्छा अच्छा। ऐं राति जो 12 ताईं सुम्हंदा न आहिनि सभु टीवी मोबाइल वारा जेके। ठीकु आहे बाबा, यानी सुंदर समय आहे 12 1 खां वठी करे 3 खां पहिरियों। हा, इहो ई समय ठीकु आहे। ठीकु आहे बाबा। ॿियो असली जेको तोखे पालन करिणो आहे, कॾहिं सत्संग में न वञ, कॾहिं। हाँ बाबा, ईअं छो था चओ? हुते त बढ़िया बढ़िया जा सका चोरी चकारी छॾिजी वेंदे। हा, घर बुख में वेठो हूंदे, इहो त असांजो पेशो आहे। ॿी ॻाल्हि ॿुधंदे त चोरी काॾो करे सघंदे। ठीकु आहे ठीकु आहे, अहिड़ी कहिड़ी ॻाल्हि हूंदी आहे? बसि कर, बसि न वञणो त यानी न। ठीकु आहे। हिकड़ी वीचारो चोरी करे सफलता सां अचे पियो, पोइ हिकु ॿ पुलिस पियसि त डुकण लॻो त पेर में लॻियुसि कंडो, बगल में पियो हले सत्संग। हाणे छा करे? कंडो त कढणो, त हुन बि चालाकी के हिकिड़ो कन बंदि की, भाई मतां हेॾो आवाज़ बची वञे। लेकिन पोइ वरी छा की, ॿिए हथ सां कंडो कढी त हिकु लाइन सत्संग जी हली हली। हिकु लाइन कहिड़ी ही? महात्मा चवनि पिया, भगवान सदा सभिनि खे ॾिसी रहे, भगवान सदा सभिनि खे ॾिसी रहे। ये लाइन पइजी हुई। हाणे कॾहिं ज़िंदगीअ में सत्संग ॿुधो कोन्हे त बार बार हिकु पंक्ति यादि रहिजी वई, उहा घुमे पई वेठी। तव्हां छा ॾाढा सत्संग ॿुधा आहिनि, तव्हां त सेंचुरी आई आहे, त तव्हांखे त 1000 ॻाल्हियूं यादि आहिनि, खरणी हिकु बि कोन्हे। वीचारो चोर जेको हुयो थोरो मॉरल साइंस में अची वियो वीचारो, की ज़िंदगी भर कॾहिं ॿुधो न आहे, त हुनखे हिकु अचनि वियो त क़दुरु पियो करे वीचारो, बार बार सोचे पियो। चो हरे राम। हाणे बार बार दिमाग में उहा ई शइ, सत्संग भगवान जी कृपा थी। ॿिए ॾींहुं पिता पुट ॿई विया चोरी करण। पिता चढ़ियो मथे वण ते, पुट बीठो हेठि, फल वल तोड़े करे सुठा महांगा फल हुनखे ॾियो, कैच करे थैलीअ में ॿधंदो वञे। और थोड़ी सी आवाज़ आई या कुझु सरसराहट आई वण जी, पिता चई, ओए छोरा, हा कोई ॾिसे त नथो? तुरंत चवण वारो न, कोई नथो ॾिसे त सत्संग जो वचन यादि आयो। हा हा ॾिसी रहियो आहे, सत्संग ॿुधी आयो न, त भगवान सदा सभिनि खे ॾिसी रहिया आहिनि। त सभिनि में असां बि अची वियासीं, और सदा ॾिसी रहिया आहिनि, 24 कलाक ॾिसी रहिया आहिनि, त हिन महिल बि ॾिसी रहिया आहिनि। चोर जा वाइसर गोल थी विया, अहिड़ो ट्रप ॾिनी वीचारे मथां वण तो, हॾ गुॾ भॼी पिया हेठि किरियो, ठका अची किरियो। और जेॾी महिल उथियो त चवण लॻो, काथे आहे काथे आहे काथे आहे? चई केरु काथे आहे? चई जेको ॾिसे थो उहो काथे आहे? उहो त जाते काथे आहे, जाते काथे आहे, कंहिंजी ॻाल्हि थो करे? चई बाबा सत्संग में ॿुधी आयमि कि भगवान सदा सभिनि खे ॾिसी रहिया आहिनि। चई नालायक कहे न कारो मुंहुं, तोखे 6 में सत्संग में न ॿुधजां कॾहिं, चई कंडो लॻी वियो, मां छा कयां? चओ हरे राम। त केरु थो ॾिसे? चई भगवान ॾिसी रहिया। उन चोर खे बि ज्ञान अची वियो, वरी जीवन भर सां पाप कयासीं, ही सत्संग जो वचन खणी आओ, भगवान ॾिसी रहिया। त असां राजा खां त बची था सघूं, पहरेदारनि खां बची था सघूं, भगवान खां कीअं बचंदासीं? उन ॾींहं खां पीउ पुट ॿिन्हिनि चोरी छॾे छॾी। चओ हरे राम। हा, पर हिकिड़ो चोर ॾाढो बढ़िया, त उनखे यादि रखंदासीं। बोलो माखन चोर भगवान की।